पारकर में पैरामेडिकल स्टाफ में 25 खां वधीक जेके कोरोना वायरस जा उहे केस ज़ाहिर थियनि त ही पैरामेडिकल स्टाफ जेको सॼी सिंध जा थरपारकर में बि ही सिविल अस्पताल मिठी में जेके डॉक्टर आहिनि नर्सिस आहिनि या इहो पैरामेडिकल जेको स्टाफ आहे हिन तरफ़ां एतिरा मुज़ाहिरा कया पिया वञनि। असांखे जेको आहे हेल्थ प्रोफेशनल अलाउंस ॾिनो वञे ऐं उन सां गॾु गॾु हिफ़ाज़ती किटूं ॾिनियूं वञनि ऐं असांजो जेको आइसोलेशन वार्ड उहो अलॻि ठाहे वञे। असांजी पंहिंजी फैसिलिटी लाइ का बि असांखे हिते शइ न प्रोवाइड कई पई वञे। अहिड़ी वबा में हेल्थ मुलाज़िम खे फैसिलिटेट कयो आहे, लेकिन असां सुबुह हेल्थ मुलाज़िमनि खे हिकु निंदड़ खां हमेशह खां छॾियो आहे, हींअर बि छॾियो आहे। असांखे न त हिफ़ाज़ती किट ॾिनियूं वञंदियूं। असां सिंध सां गॾु पोइ थरपारकर जी ॻाल्हि कयां, मुंहिंजे पैरामेडिकल डॉक्टर स्टाफ टी खां मथे पॉज़िटिव अची चुका आहिनि, उनखे का फैसिलिटी मिली आहे? कीअं पॉज़िटिव आहिनि उनखे हिफ़ाज़ती किट न आहे। बग़ैर हिफ़ाज़ती किट जे असां मरीज़ सां गॾु वञूं था, मरीज़ खे ॾिसूं था त असां पाण इन्फेक्ट थींदा, असांजी फैमिली आहे उहा इन्फेक्ट थिए थी। त असां इहो चऊं था सिंध गवर्नमेंट खे ख़ुदा ईअं त न आहे त हेल्थ मुलाज़िमनि खां ई कोरोना वधे पियो। जी बिल्कुलु, तव्हां ये पैरामेडिकल स्टाफ आहे हिननि जी ॻाल्हि ॿोल ॿुध। कैमरामैन अनिल हजाणी सां गॾु अतार मां जुड़ो जो सिंध टीवी न्यूज़ मिठी थरपारकर।